मुझे बिना पिछा मुझी खिदमत कंदी ऐं मूंखे तुंहिंजी यादा पसंदि अची वेंदी मां तोखे पंहिंजो बणाईंदुसि ईअं न? न रईस, मुझे अहिड़ो हरगिज़ ख्याल ना है। जो भला पंध पिया वञो था सही वेहो गाड़ी में तव्हां खणी हलां। न तूं हल कर ऐं अचां थो। हिन जो मतिलब त तव्हां मूंखां नाराज़ आहियो पर अदा साईं मां त हक़ीक़त कई। सालार खान जंहिंखे न तूं हक़ीक़त थो सम्झी हाणे उहा हक़ीक़त न आहे। हाणे तूं उहो सालार खान रहियो ई न आहे। अदा साईं तव्हां घणो वक़्तु ॿारहाड़ी में रहिया आहियो न इन जे करे तव्हां बदिलजी न आहियो सघिया। दुनिया तव्हां खां घणो अॻिते निकिरी चुकी आहे। हिननि घिटियुनि जी धूड़ ॾिसी थो जिनजे मथां पेर घसाए घसाए तूं जवान थियो आहे। अरे जेॾी पंहिंजी भूण ढुलाई न उन्हनि जा निशान ई मिटिजी विया सालार खान। आख़िर अदा साईं मूंखां अहिड़ी कहिड़ी ख़ता थी आहे जो तव्हां बेरुखीअ वारी ज़बान था इस्तेमालु करियो। छा सम्झो तूं? छा सम्झो आहे हिननि ग़रीब गूंगनि ॿोड़नि ऐं अबो झारनि खे? अरे तूं हथ ॾियण बि पसंदि थो करी? अदा साईं तव्हां त हरू भरू जज़्बात थी वेंदा आहियो सो बि हिननि मिटीअ जे मेरनि माण्हुनि जे करे। सालार खान ज़मीन चीरे संग उपाइण एतिरो आसान कमु न आहे। अरे धरतीअ सां छेड़ो करणो थो पए तॾहिं वञी था माण्हुनि जा बुखिया पेट भरजनि ऐं तूं हिननि खे पेरनि जी दज़ थो सम्झी? अदा साईं जिन जी तूं वकालत थो करी न उहे असां खां अधु वठंदा आहिनि असां ते एहसान कोन कंदा आहिनि। शायदि तो सिज जी निटाइण में ज़मीन जी उन रेज खे न आहे ॾिठो जंहिंमें हारी ज़मीन खे हर ऐं सहार ॾींदा आहे तो न आहे ॾिठो कॾहिं। अड़े उन्हनि खे पंहिंजो रत विलोड़णो पवंदो आहे तॾहिं वञी ज़मीनूं पाईंदा आहिनि ऐं असां ज़मींदार सॾाईंदा आहियूं। अदा साईं सालार खान तूं उन्हनि ग़रीब माण्हुनि जे बारे में अहिड़ी ज़बान इस्तेमालु थो करे। सालार खान मूंखे सख़्तु अफ़सोस आहे तुंहिंजी ॻाल्हि ते, सख़्तु अफ़सोस आहे मूंखे। अड़े तुंहिंजी इन किरियल हरकत ते तोखे शर्म अचणु घुरिजे। ॾिस अदा साईं तूं बार बार मुंहिंजी बेइज़ती करे रहियो आहीं सो बि हिननि ख़सीस हारनि ऐं नौकरनि जे करे जेकी असांजे टुकरनि ते पलजंदा आहिनि। ही हक़ीर ऐं नीच माण्हू। बस सालार खान बस। हाणे मां हिननि ग़रीबनि जे ख़िलाफ़ तुंहिंजे वादा हिकिड़ो लफ़्ज़ बि ॿुधणु पसंदि नथो कयां। सभई तुंहिंजे शान खां मथां आहिनि तोखां वधीक ई मूंखे प्यारा पए। अचो मूंसां गॾु। तोखे बि ख़बर न आहे अदा साईं सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई न उहो कपिजी वेंदो। दयाणी यो धक्को मारे या खारे मुंहिंजी ॻाल्हि खे बि कुझु सम्झो। हथ हल्को रखो दयाणी, हथ हल्को रखो। तूं जेको कुझु करी थी न पंहिंजो पाण खे लॻंदुई इन करे मुंहिंजी ॻाल्हि मञ छोकिरीअ खे घर वठी अचो। तूं त पंहिंजा ॾंद खाई होड़नि खे लॻो आहीं। कुझु न्याणीअ जे लाइ बि सोच त हू सुखियो टुकुर त खाए। छा कयो थी हिन महिल ताईं? छा कयो अथई? साॻियूं गुंदियूं साॻाई पारा हाँ ॿुधाए त पोइ छा कयां? ॿुधाए चोरी कयां, बेईमानी कयां, ठगी कयां? मूंखां इहो सभु कुझु न थींदी दयाणी। मां जीअं आहियां उअं ई सही आहियां। त पोइ पेखण हणी छॾ पंहिंजे जंगुनि में न निकुर ॿाहिरि। सांवल जा पी कुझु मुंहिंजी ॻाल्हि बि सम्झ। मां थी चवां कांवोरीअ जी वॾेरनि में शादी थिए त को सुखियो टुकुर त खाए न। सफ़ा छिती थी पई आहीं। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो। ॿाहिरनि में विछा थी विया अथई। जंहिंखे न्याणो बणाइण जे लाइ अंदर में बघेड़ पालियूं वेठी आहीं न उहो वारिस खान नथो मञे इन ॻाल्हि खे।
बेज़ारात वारी धी खां। हाँ पोइ त धयाणी जो धकु मारींदुसि या खारींदुसि। ॾिस जाए तूं अलाह खे मञ, रुगो किरोज न कर, इन रेसा वारनि खे समझाए। ओयो तू सही पक्को ज़लील कराईंदी मूंखे। अलाह खे मञ, न्याणी खे वठी अच। हाणे त माण्हू गुथा सुधा लफ़्ज़ था ॻाल्हाइनि। जेको चवाए थो समझो, आख़िर असांजी बि ॻोठ में इज़त आ। वॾी साईं, वॾी इज़त अथई। ओ सांवल जी मां कुछ समझदार, न त वॾो गंद थींदो। चई छा थो, ॻाल्हाई छा थो? धयाणीअ जो धकु जो मारींदु या खारींदु। ॾिस जाए हाणे बस, जॾहिं मुंहिंजो तारू वारो डंडो लॻुई त गोह वांगुरु पुछड़ी बि न हणंदी आ। सॼो ॾींहुं वात में अथसि, वॾेरी थियां ॼञ पराई अमक न चे। ॻाल्हाए छा थो मो? धयाणीअ जो धकु मारे या खारे, कमदार केवल मुंहिंजे हथां मरी न पए तूं। भागा कामोरी, यो पाणीअ जो गिलास काॾे थी खणी वञे? अबे रईस सालार खान जे लाइ। हमीदा, दिल में न करे त सालार खान ॾे इहो पाणीअ जो गिलास तूं खणी वञ। जी जी अदी, ॾेई थी अचां। हमीदा, ग़लति न सम्झजांइ भेण, कामोरीअ में कुझु ॿियो कमु आहे मूंखे। अदी छो थी शर्मिंदा करी, इहो बि भला को कमु आहे? मूंखे ॾे, मां खणी थी वञां, ॾेई थी अचां। पुट कामोरी, तूं ईअं कर जो पाणीअ जो हिकिड़ो ॿियो गिलास भरे आ, अंदरि वारिस खान खे वञी रही आहे। अचे पाणी वठ। मूं तोखे चयो छो खणी आई? जी न त पोइ छो खणी आई पाणी? पाण वणण जाए। जी तूं छा थी सम्झी? तूं अहिड़ी अहिड़ी त मुंहिंजे बिना पुछा मुंहिंजी ख़िदमत कंदी ऐं मूंखे तुंहिंजी यादा पसंदि अची वेंदी। मां तोखे पंहिंजो बणाईंदुसि, ईअं न? न रईस, मुंहिंजो अहिड़ो हरगिज़ ख़्यालु न आहे। हाय, अॼु मुंहिंजी भेण केरी न सोणी थी लॻे। सची? मां पंहिंजी भेण सां भला कूड़ छो ॻाल्हाईंदसि? ईअं ई सदाईं मुरकंदी रहो। भेण, मां कीअं पई लॻां अदा सांव लाइ हुस्ना जी मंगणी ऐं सुख में? माशाअल्लाह, सफ़ा हूर परी पे लॻी बाख। पर तुंहिंजे मन जो चोर, तुंहिंजे दिल जो धणी बि घटि न पे लॻो। अदा सारंग बि ॾाढो सुहिणो पे लॻो। तूं हैरान परेशान न थी, मूंखे सभु ख़बर आहे त अदा सारंग ऐं तूं हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियो। तोखे सारंग ॿुधायो? तव्हां ॿिन्हिनि, तुंहिंजी अखियुनि ऐं सारंग जे चेहरे जी मुर्कुनि ऐं तव्हां ॿिन्हिनि जी शरारतुनि। ॿिए कंहिंखे त ख़बर नाहे न। तूं दिलि जाए कर, सिर्फ़ु मूंखे ख़बर आहे। सारंग सां मुंहिंजी मोहबत यूनिवर्सिटी खां वठी आहे ऐं सारंग मुंहिंजे वजूद जो हिसो आहे। मुंहिंजो साह मुंहिंजी हिडकी आहे ऐं मुंहिंजो जीअण मरण आहे। ऐं ही अमीरी ग़रीबी जो फ़र्क़ु मुंहिंजे लाइ मायना नथी रखे। तूं ॼाणी बि थी वारिस ऐं बाबा सालार खान खे। कामोरी, मोहबत कंहिं बि सरहद ऐं कंहिं बि रुकावट जी मोहताज नाहे हूंदी। दिल जी कहिड़ी ॻाल्हि तो करी? वो त कई साल अॻु मूं तोखे ॾेई छॾी आहे। मंगणो भी थी, सुख भी थी वई, बाक़ी रही शादी जी सेज, वह भी जल्द पूरी थी वेंदी। सावल, तू मूंखे सच ॿुधाए त तुंहिंजो मूंसां नी केतिरो आहे? कूड़ न ॻाल्हाइजांइ, नूर जो कसम खण। नूर जो कसम छो थी दी? पक न थई छा या आज़मू तो थियो थी? हाणे सची भी कर खणी, नटई छो तो? जे पुछी थी न त पोइ ॿुध, निंड ऐं जाग त छा, पर साह में तूं हूंदी
पबुण जूं टिकियूं पटियां या माल चारियां या मां खिलाया सभिनि में तूं गॾु हूंदी आहे। भोग थी कयां मां त सभु ॼाणींदी आहियां त मुंहिंजो सावल सिर्फ़ु मूंखे ई यादि कंदो आहे। तुंहिंजो सावल तुंहिंजो ई आहे। जेकॾहिं ॿिए कंहिं ॾे अखि खणी ॾिसां न त अखियूं कढी छॾिजांइ, हिन दिलि ते ॾंभ ॾेई छॾिजांइ, पर मां तुंहिंजो आहियां। माशाअल्लाह, अॼु त मां पंहिंजी धीउ जे चेहरे ते मुंद बहार जा मुरकंदड़ गुल थी ॾिसां। अम्मा तूं? अम्मा, मुंहिंजी त इहा ई दुआ आहे, अलाह कंदो सदाईं तुंहिंजे चेहरे ते ईअं ई मुरकूं। आमीन। पर इहा ख़ुशी मुंहिंजी धीउ मूंखे लिकाईंदी त न? ना मां, भला तुंहिंजी धीअ तोखां कुझु लिकाए सघे थी छा? पोइ खणी ॿुधाए न। अम्मा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, बस फोन में हुस्ना जी ऐं सुखा जी वीडियो पे ॾिठियमि, जंहिंमें चाची दयाणी ऐं चाचो कमदार झूमरियूं पिया आणनि न, बस उन्हनि खे ॾिसी खिलां पई। पक सां इहा ई ॻाल्हि आहे न, ॿी का ॻाल्हि त न आहे। अम्मा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, मां तोसां कॾहिं ग़लति ॻाल्हि कई आहे? सच पुछी न सोरठ त अदी खानज़ादी जेका झूमर आई न, मूंखां त उहा विसरे ई नथी। ऐं मां पंहिंजे मुंहं सां हुन मंज़र खे यादि करे टाक ॾेई खिली पवंदी आहियां। अम्मा हितड़े ॾिस न केॾी मोहबत आहे। ॻोठ वारनि जी मोहबत, खुलूस ऐं प्यार ऐं पंहिंजाइप ॾिसी करे शहर में गुज़ारियल पल सभु विसारे छॾिया अथनि। हा धी, इहा ॻाल्हि त सच आहे। मोहबत ऐं प्यार हिते जे माण्हुनि में आहे। हिते जा माण्हू ॿाराड़ी जा सादा माण्हू आहिनि, सचा माण्हू आहिनि। ऐं शहर जे पत्थर दिल माण्हुनि में अना परस्ती नफ़रत खां सवाइ त कुझु बि न आहे। अम्मा मां त ईअं ई चवंदसि, सुनिया आहिनि उहे माण्हू जंहिं वटि प्यार ऐं मोहबत जो नालो निशानी न आहे। छा त हितां जे माण्हुनि जो अदब, प्यार ऐं खुलूस आहे अम्मा। हा धी, पर शल तुंहिंजे बाबा खे बि इहा ॻाल्हि सम्झ में अचे न। तुंहिंजो पीउ अदा हाकिम ख़ान जे रस्ते ते हली पवे न, कि ही घर बाग़े जन्नत थी पवे। दादा जुड़ियल, मूं कॾहिं पंहिंजो पाण खे वॾेरो या ज़मींदार न आहे सम्झो। मां बाप अवां सभिनी खां पंहिंजे भाउ जी ग़लतियुनि जो हथ ॿधी माफ़ी जो तलबदार आहियां। रईस हाकिम ख़ान, हीअं त न कयो बाबा, तव्हां असांखे हथ ॿधी शर्मसार न कयो। तूं त असां ॻोठ वारनि जो अबो आहीं साईं। ही सभु ऐं मां तव्हां ऐं सालार ख़ान जा बचा आहियूं साईं। बाबा साईं, सालार ख़ान जो ॾुख असांखे ज़रूरु थियो, पर उहो तव्हांजे सिर जे करे उहो सभु कुझु असां विसारे छॾियो। हाय 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 दादा जुड़ियल, बाबा हीअ हयाती लाइ छा आहे? कॾहिं असीं बि न हूंदासीं हिन दुनिया में। बाबा रुगो यादूं रहिजी वेंदियूं, पोइ छो घड़ी पल लाइ हर कंहिंखे रजाए। बसि बाबा, रुगो यादूं रहिजी वेंदियूं, यादूं। अल्लाह तव्हांखे जझी उमिरि ॾींदो साईं। तव्हां ई त हिन ॻोठ जा छपर छांव आहियो। बराबरि मरी सभु को वेंदो साईं, पर मरिजे उहो जो पोइ ते नाव त रहिजे। जुड़ियल दादा, हाणे नंढनि में शनाख़्त न आहे रही। जो शेर अहिड़ो कसो कमु न करे हा त बाबा अॼु आज़ार में न हुजे हा। हाय हाय, केॾो न प्यारो हूंदो हो मूंखे, पुट करे सम्झंदो हो मांसि बाबा। बाबा साईं, मुंहिंजा त सभु मरी विया सवाइ बख़्त ऐं हुन बेज़ुबान गूंगे खां सवाइ। ऐं ही झूर जिंदड़ी आहे, ॿेड़ीअ जो पूर भरिजी आयो आहे साईं। ख़बर न आहे त कॾहिं सिज लहंदो। बेशक बाबा, हंज हलिया वेंदा। अल्लाह रख धणी।
दोदा पर ॾाढो जुड़ियल वीचारो ॾुखारो थी वियो आहे मुंहिंजी ॻाल्हि ते। हा बाबा न साईं, ॾाढो जुड़ियल सच में ॾुखारो थी वियो आहे। ॾुख त पंहिंजनि जो ई थींदो आहे भाऊ परियल, ॾाढे जुड़ियल खे बि शेरल जो ॾुख आहे। ॾाढा मञूं था त शेरल ग़लती कई, पर ॾाढा शेरल जी ग़लती माफ़ बि त करे सघिजे थी न। जुड़ियल बाबा यार बेली मुंहिंजी हर क़िस्म जो इरादो न हो त मां तुंहिंजी दिलि दुखाए। जिन घाव ॾिना आहिनि हिन दिलि ते, साईं ॾुख उन्हनि जो बि न आहे। तूं त असांजो मालिक आहीं, छो था अहिड़ियूं ॻाल्हियूं करो। हाणे हलणु घुरिजे साईं। गूंगो ऐं बख़त मुंहिंजी राह तकींदा हूंदा। न न ॾाॾा वेहो वेहो बाबा, बग़ैर मानी जा त हली वञनि, अहिड़ी तकड़ बि छाजी आहे बाबा। मुराद बीही छो रहियो आहे? हेॾे होॾे छा थो ॾिसे? खतरो आहे छा? खतरे जी ॻाल्हि आहे बादल। मुराद खतरो ऐं असांखे, सो बि हिते। अहिड़ी न बोल। उहो कहिड़ो माउ जो लाल आहे जंहिंखां असांखे खतरो आहे? मुराद छा उनखे इहा ख़बर नाहे त बादल उहा रहंड आहे, जेकॾहिं गले ते अचेसि त ख़ारिश करे छॾेसि। कंहिंखां ख़तरो आहे मुराद असांखे? शेरल खां। शेरल खां? हा बादल, लॻे थो त असां ग़लति रस्ते सां आया आहियूं। ग़लति रस्ते ते? ही छा थो चए मुराद? हा मेरा ही रस्तो असांजो नाहे, ही शेरलवाड़ जो रस्तो आहे। ऐं असां हिन रस्ते ते भुलिजी आया आहियूं। भुलिजी? हा बादल, असांखे रस्तो मटाइणो पवंदो। ईअं न थिए त शेरल जो शिकार थी वञूं। मुराद असांजो शिकार करण वारे खे सीने में दिलि शींहं जी हुजणु खपे, लोमड़ जी न। छो त मैराब मंछर जो मेरो पाणी ज़रूर आहे, पर पंहिंजे दुश्मन खे बोड़े बोड़े मारींदो आहे। हाणे ॿुध, मुराद सही थो चए। ॾह पहिने में आहे त असांखे हाणे रस्तो मटाइणो पवंदो। शेरल सां का बि असांजी दुश्मनी नाहे, न ई असां हुन सां का दुश्मनी रखणु था चाहियूं। बाक़ी जेकॾहिं ॿियो को दुश्मन रस्ते में आयो न त हुन सां घटि न कंदासीं। अचो। अदन अॻिते विख न वधाइजां। ही ॾिस, 3 माण्हुनि जा पेरा, हे बि ताज़ा ताज़ा पेरा। हा शेरल, सही थो चवी। ही 3 माण्हुनि जा पेरा आहिनि। किथे ही जूसे शाहू आहिनि, बहारू जा पेरा न आहिनि। अॼे फसाद जो शेर ने शाहू ऐं जूसे वारनि में आहे, पर ही पेरा इन्हनि 3 जा न आहिनि। शेरल, ये पेरा जूसे वारनि जा त न आहिनि। या त दग वींदड़ जा हूंदा, या के शिकारनि जा हूंदा। शिकारी न पखियुनि ऐं जानवरनि जा शिकारी त नथा लॻनि। ओ त पक्के सां सूबेदार ऐसा या जमादार जा हूंदा। तो बि हू पंहिंजी तरक़ी वठण जे लाइ असांजी ॻोल्हा में आहिनि। शेरल जेकॾहिं ईअं आहे त भाई मां ॿुधाईंदोसांनि, हाथनि पाचे दुश्मन खे तड़पाए मारींदो आहे। अरे ॾिसण वारा चवंदा आहिनि, हाथनि त हद करे छॾी। थधो थी हाथन, थधो थी। दुनिया ॼाणे थी त शेरल जे पाछे खे बि नाहे लताड़ो। छो त जंहिं बि शेरल जे पाछे खे लताड़ियो त शेरल उनखे धक ई हिकु कंदो। अचो।
लगड़? हाँ लगड़। काॾो आंदो अथई? अदी घर जी छत ते उॾंदो आयो, मां पकड़े वरितो। शायदि के ॿिए लगड़ सां टकरियो हूंदो ऐं कटिजी आयो हूंदो। सोरठ धीअ, जंहिंजो धागो कचो हूंदो आहे न, उहो काटा थी हथनि मां निकिरी वेंदो आहे। हिन लगड़ जो बि धागो कचो हूंदो, तॾहिं त काटा थी मालिक जे हथनि मां ई निकिरी वेंदो। हा मां वॾी, ईअं ई हूंदो। हाणे मां हिन ॿिन्ही छोरियुनि खे कच्चे धागे में न पर मज़बूत रस्से में ॿधंदुसि, जीअं ॿियूं तां छुड़नि ई न। ऐं सोरठ खे अहिड़ो ज़ंजीर ॿधंदमि जो मुंहिंजी केदाणी बणिजी वेंदी। ये तो मां पी उड़ाया। न मां पेरा। अरे नो न छट मां तो कैसे खाऊंगी तो बोला। मासी नूरी पंथ में पूरी भी त खाराया तो के चपनी चूरी। हेरे गाल त ॿुध, इहो छा पियो थापी? थाप मुंहिंजे हथ में तास पता त कोन्हनि के जो थापियां तूं छा थो थापियां? इहा तास थापण न, इहो वात मां छा पियो थापी? हाँ वात मां त कुछ भी नथो थापियां, भला वात मां भी थापबो आहे छा? ईदा सुधरी वञ। आया ई न मुंहिंजो पुट ॾिनो त कंदई ॾाढो किनो। ॾिनो इहो गुम थियल ॾिनो, इहो ॾिनो त मुंहिंजो नंढड़े हूंदे जो लंगूटियो यार आहे मासी नूरी। भला ॾे त ख़बर, इहो तोवारो मुड़ुसु मुछुर ईंदो बि या न? जे न त पोइ भला तुंहिंजो निकाह मामी पठल सां कराए छॾियां ॿियो छा? हाँ चवी छा तूं मुंहिंजो निकाह कराईंदे? चवी छा? नेकी कई